जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि बेसणी याने बेसण जी कोकी जेका असां स्पेशली थधिड़ीअ ते ठाहींदा आहियूं। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते। बेसणी ठाहिण जे लाइ बेसण ऐं अटे जो इस्तेमालु करिणो आहे ॿिन्ही जो। त हिकु कोप अगरि बेसण खणंदासीं त अधु कोप असांखे हिन में अटो विझणो आहे, कणिक जो अटो खणंदासीं। हाणे खणंदासीं हिकु बासण, उन में विझंदासीं असां सन्हो कटियल हिकु बसर, गॾु विझंदासीं अधु कप साओ मसालो, 3-4 सावा मिर्च, तव्हां चाहियो त ॻाढ़नि मिर्चनि जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो, हिकु चमचो जीरो, गॾोगॾु हिन में ॾाढ़ू खटा जेके हूंदा आहिनि उहे बि विझजनि त उन सां बि बढ़िया टेस्ट ईंदी आहे। तेल विझणो आहे हिन में अधु कोप खां थोरो सो घटि, लूणु, हाणे हिन में विझंदासीं असां अटो ऐं बेसण ॿई। इन्हनि सभिनी शयुनि खे चङी तरह असांखे मिक्स करिणो आहे। पाणी जो बिल्कुलु बि इस्तेमालु न कयो आहे मां हिते, सिर्फ़ु सभु शयूं विझंदासीं, बेसण अटो विझी इनखे चङी तरह मिक्स करिणो आहे। हे चङी तरह मिक्स थी वियो। हाणे ॾिसो, मुठी ॿधंदासीं त मुठी बि ॿधिजंदी। हाणे असां थोरो थोरो पाणी विझी करे इन जो अटो ॻोहींदासीं। पाणी हिकु महिल जाम न आहे विझणो, थोरो थोरो छंडो हणंदासीं, छाकाणि त असां हिन में तेल बि विधो आहे, बसर ऐं साए मसाले जो पाणी बि छॾिजंदो आहे। त थोरो थोरो असांखे बिल्कुलु पाणी विझी करे अटो ॻोहिणो आहे, हिकु हिकु ॿ ॿ चमचो करे। जाम पाणी न आहे विझणो, थोरो सो पाणी विझंदासीं बिल्कुलु। हाणे हिनखे चङी तरह कले करे ॿधंदासीं। इहो असांजो अटो हाणे तयारु थी वियो आहे। हाणे हिन मां असां खणंदासीं हिकु पोर्शन, हिकु चाणी ठाहींदासीं। नॉर्मल फुल्के खां वधीक अटो खणणो आहे। एतिरे अटे मां लॻभॻि मुंहिंजूं 4 कोकियूं ठहियूं। हाणे हिनखे वेलणो आहे असांखे। वेलण महिल केॾी महिल किथां किथां फाटंदो आहे, त थोरो असांखे प्रेस करे हुनखे सिधो करिणो आहे, छाकाणि त अटो जेको आहे काफ़ी सुकल हूंदो आहे। तेज़ बाहि ते न पचाईंदासीं हिनखे, बिल्कुलु स्लो बाहि ते पचाईंदासीं। 8 खां 10 मिंट हिकु कोकी पचण में लॻंदा, बिल्कुलु स्लो बाहि ते, नंढे में नंढे बर्नल ते। छाकाणि त असां हिनखे अगरि तेज़ बाहि ते पचाईंदासीं त इहे ॿाहिरां त पचिजी वेंदी पर अंदरि कची रहंदी। पहिरियों बिना तेल जे सेकण खां पोइ हिन में विझंदासीं असां तेल, जेसिताईं सुनहरी कलर थिए हिन जो। सुनहरी थियण ताईं हिकु हिकु कोकीअ खे पचाइबो आहे। कोकियुनि इवन लोलनि ठाहिण में काफ़ी टाइम लॻंदो आहे। त असांजा वॾा, जीअं मुंहिंजी ॾाॾी हूंदी हुई, त थधिड़ी जे टाइम ते हिकु ॾींहुं पहिरियों इहे सभु थधो पचाइण जे लाइ उहा स्पेशली स्टोव ते इहो सभु हेठि वेही पचाईंदी हुई। इहा लॻभॻि पचिजी वई आहे। इहे असांजूं कोकियूं तयारु थी वियूं आहिनि। त ज़रूरु ठाहियो ऐं मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो।